साईं सदाईं करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार, आलम सब आबाद करी, सिंध दिया वारसों, मुंजा दोस्तों, अस्सलाम वालेकुम, हक मौजूद जी सिंध। अज जो पैगाम ईद उल नबी के हिसाब से है। पैगाम शुरू थियण खां पहिरीं सभिनी खे ईद उल नबी जूं तमामु घणी मुबारकूं ॾींदे नंढड़ो पंहिंजे नंढड़े इल्म पंहिंजे थोरे इल्म पंहिंजी इल्म हुजंदुसि पंहिंजी थोरी ॼाण जे मूजिबि जेको ॼाणा थो जेको सम्झां थो उहो तव्हां ताईं पहुचाइण जी थोरी घणी कोशिशि कंदुसि। दोस्तों घणो करे हिन ईद उल नबी ते ज़ाहिरी ॻाल्हि आहे जेके दोस्त हूंदा जेके नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन माण्हुनि जी अक़ीदत हूंदी उहा ज़ाहिरी ॻाल्हि आहे मज़हबी ऐं ईमानी तौर ते असांजी नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां हिकिड़ी लाॻापो आहे असांजो। पर एट द सेम टाइम आउं सम्झां थो त नबी साईं जो जेको पैगाम आहे नबी साईं जेको फ़लसफ़ो आहे ॾाढो दुख थींदो आहे जॾहिं आउं ॿाहिरि रहंदो हुउसि लंडन में त उते इलाही हिकिड़ा हूंदा हुआ जेके अंग्रेज़ कन्वर्ट थी सूफ़ी थींदा हुआ त उहे ॿुधाईंदा हुआ ऐं मूंखां सवाल कंदा हुआ त असांखे दुख थिए थो इहो ॾिसंदे त हीउ जेको पैगाम जेको असां सम्झो जंहिं पैगाम खे सम्झी असीं 60, 70, 80 जे ॾहाके मंदर सूफ़ी थियासीं उहो हाणे कंहिंजे वर चढ़ी वियो आहे। ऐं मूंखे उन वक़्तु जवाबु मूं वटि न हूंदो हो ऐं पाण हैरान थी वेंदुसि छा जवाबु ॾियां। पोइ उन वक़्तु नंढी उमिरि हूंदी 18, 19, 20 साल उमिरि हुई त आउं हिकिड़ी जेको बि जेकी बि ॼाण जेकी ॼाण त कान चइबी जेको बि हिकिड़ो असांखे सोसाइटी में जेको हिकिड़ो ब्रेन वॉश थी ॿुधायो वेंदो आहे फलाणी जी साज़िश आहे फलाणी जी साज़िश आहे त उन साज़िश मूजिबि आउं इहा ॻाल्हि क्लियर कंदुसि। वक़्तु जंहिंमहिल गुज़रियो त वक़्त सां सम्झासीं त साज़िश ॿिए कंहिंजी आहे या कान्हे त असांजो हाल ख़राबु आहे। ख़ैर दोस्तों तव्हां सभिनि खे थोरो घणो जेको आउं सम्झां थो त कुझु शयूं असांखे जेके मेन शयूं आहिनि नबी साईं जूं एज़ अ अक़ीदो त ठीकु आहे पर अगरि हिकिड़ो को अहिड़ो माण्हू आहे जेको ॿाहिरियो आहे या एथियस्ट आहे जेको चवे थो त बाबा मूंखे नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मज़हब खां अलावा सम्झायो मूंखे अहिड़ी शइ सम्झायो जेको माना ख़ुदा जो इनकारी आहे पर हू चए थो ठीकु आहे मूंखे नबी साईं जो समाजी या नबी साईं जो पैगाम सम्झायो गैर मज़हबी त छा कंदासीं। ऑनेस्टली स्पीकिंग मूं समेत मूंखे बि टाइम लॻो इहो सम्झण में त अगरि आउं उहा शइ खे एक्सप्लेन कयां त कीअं एक्सप्लेन कंदुसि ऐं मूंखे तमामु घणो टाइम लॻो सम्झण लाइ या सम्झण लाइ। मूं कुझु किताब पढ़िया जेके तव्हां सभिनी खे सजेस्ट कंदुसि। ऑफकोर्स रिलीजियस किताब जेके नबी साईं ते माण्हुनि लिखिया आहिनि को बि शक न आहे त मज़हबी तौर ते नबी साईं जेके बि किताब लिखिया विया आहिनि हर मकतब फ़िक्र जा बहितरीन आहिनि। एट द सेम टाइम जेकी शइ मूंखे तव्हां सभिनी खे सजेस्ट कंदुसि नबी साईं ते अगरि तव्हांखे पढ़णो आहे त पढ़ण लाइ जेको ॿ या टे जेके ऑथर्स मूं पढ़िया जेके मुस्लमान न आहिनि गैर मुस्लिम आहिनि जिन नबी साईं ते थोरो घणो लिखियो ऐं आउं तव्हां सभिनी खे सजेस्ट कंदुसि कि लेज़ली हैज़ल्टन अथव उन जा 2 किताब अथव मार्केट में ॿई पढ़ो। हिकिड़ो तारीख़ किताब आहे हिकिड़ो नबी साईं जे मथां एज़ अ ह्यूमन बीइंग एज़ अ ह्यूमन लीडर एज़ अ माण्हू जेको अरबी समाज अरबी सोसाइटी खे सम्झी हिकिड़ी तहरीक हिकिड़े पैगाम खे सम्झण जी ॻाल्हि थी थिए उहा इहो किताबु अथव। इन खां अलावा ॿियो नबी साईं ते किताबु लिखियो वियो आहे मोहम्मद बाय दीपक चोपड़ा इहो अमेरिकन ऑथर अथव तव्हांखे सजेस्ट कंदुसि पढ़ो हुननि खे। वरी सजेस्ट कंदुसि त नबी साईं ते जेके बि किताब आहिनि मज़हबी तौर ते आलीशान आहिनि पर इहे 2 किताब इनखे तव्हांखे सजेस्ट कंदुसि पढ़ण जे लाइ जेके इन्हनि नबी साईं जे मथां जेको लिखियो आहे गैर मज़हबी तौर ते लिखियो आहे माना हुनखे एक्सप्लेन कयो अथमि मज़हब खां हटी ऐं यकीन तो जंहिंमहिल तव्हां पढ़ंदव त तव्हां हिकिड़ो ॿियो पस मंज़र ॾिसंदव दुनिया जो त अहिड़ा माण्हू जेके उन सिस्टम में बिलीव नथा रखनि
उन आइडियोलॉजी खे एज़ अ असीं त तव्हां ऐं असीं त हिकिड़े मज़हब या हिकिड़े अक़ीदे सां वाबस्तगी रखूं था, इन करे फॉलो कयूं था, पर हुननि जो जेको कॉन्सेप्ट आहे उहो छा आहे। एनीवेज़, टे चारि शयूं जेके नबी साईं जूं असांखे मिलनि थियूं, ख़ासि करे नबी साईं जी ज़िंदगी ऐं नबी साईं जो आख़िरी जेको मिले थो असांखे ख़ुतबो, उन में नबी साईं जेको चवे थो जेको आख़िरी ख़ुतबे में चवे थो त मूंखां पोइ हिक ॿिए सां सुठा रहिजो, मूंखां पोइ हिक ॿिए खां टिचूं न कटिजो, हिक ॿिए खे मारिजो न। त सवाल इहो थी सघे थो त बाबा नबी साईं तव्हां सभु कुझु सम्झाए वञो पिया, पोइ तव्हां छो पिया तलक़ीन कयो। त जवाबु अॼु मिले थो त अॼु असांजे समाज, असांजी सोसाइटी में इहो थी रहियो आहे। छा वजह आहे त असांजा माण्हू हिक ॿिए खे मारण लाइ तयारु वेठा आहिनि? छा वजह आहे? ऐं मज़हबी पस मंज़र जे हिसाब सां ॻाल्हि थो कयां, छा वजह आहे? छो नबी साईं अॼु खां 1400 साल पहिरीं असांखे वॉर्न कयो त बाबा महिरबानी करे मुंहिंजे वञण खां पोइ हिक ॿिए जूं टिचूं न कटिजो। हालत इहा आहे कि दुख जी ॻाल्हि आहे त असां वटि ईद उल मिलादुन नबी 22 रबीउल अव्वल जे ॾींहुं असां वटि मोबाइलूं बंदि थी वञनि, मोबाइल नेटवर्क बंदि था कया वञनि, या असां वटि मुहर्रम जे अंदरि मोबाइल नेटवर्क बंदि था कया वञनि, या असां वटि ईद उल मिलादुन नबी जी महफ़िलुनि में या मुहर्रम जी महफ़िलुनि जे अंदरि सिक्योरिटी रखी थी वञे। छो? आख़िर सम्झण जी ॻाल्हि इहा आहे त छाजे लाइ असां हिकिड़ो तबिको आहे जेको क्रिटिसाइज़ कंदो आहे, यार किथां जी फाथा आहियूं, हिन जुलूस में फाथा आहियूं, महफ़िल में फाथा आहियूं, मज़हबी तबिका जेके हूंदो अंदरि वञी पंहिंजी चार दीवारियूं कजनि। बाबा ठीकु आहे, दैट्स फाइन, ठीकु आहे, तव्हांजो पॉइंट ऑफ व्यू आहे, पर इहो त थोरो सम्झायो त छा सिक्योरिटी या मोबाइल नेटवर्क जेके बंदि कया वञनि पिया, उहे जेके माण्हू कनि पिया उन्हनि जो ॾोह आहे, या जेके हिकिड़ा जुनूनी अलाए कहिड़े क़िस्म जी आइडियोलॉजी आहे जेके यकीन इहो रखनि था त छो त असांजे पॉइंट ऑफ व्यू सां ई डिफरेंट थियनि था, इन करे असांखे हक़ आहे त पंहिंजे पाण खे पाड़ियूं, ॿियनि खे पाड़ियूं। इहो त प्रॉब्लम उन्हनि मां न जंहिंखे प्रॉब्लम आहे, इहो प्रॉब्लम उन्हनि खे त न आहे न जेके फॉलो कनि था। हिकिड़ी त इहा अजीब शइ रहे थी त ईअं छो आहे, ऐं नबी साईं 1400 साल पहिरीं पंहिंजनि फॉलोवर्स खे वॉर्न करे थो त बाबा तव्हां ही कमु न कजो। उन खां पोइ नबी साईं जेकी ॿी शइ क्लियर थो करे, जेको असांखे नंढे हूंदे खां पढ़ायो वेंदो, नबी साईं जो अरबीअ खे अजमी जे मथां का फ़ौक़ियत हासिल न आहे, माना जेको अरब आहे उनखे नॉन अरब जे मथां फ़ौक़ियत न आहे, त ही नबी साईं छा पियो करे? नबी साईं बेसिकली क्लास सिस्टम ख़तमु थो करे। बेसिकली नबी साईं चए थो कंहिं बि हिकिड़े तबिके खे ॿिए तबिके जे मथां फ़ौक़ियत न आहे। छा असांजे समाज जे अंदरि ईअं न आहे? छा असांजे समाज जे अंदरि हिकिड़ो तबिको ॿिए तबिके जे मथां हावी न आहे? पोइ भले असां वटि मज़हबी तौर ते ॾिठो वञे, छा असांजे मज़हबी तौर ते मेजॉरिटी माइनॉरिटी ते हावी न आहे? छा असांजे मथां असांजे सिंधी समाज जे अंदरि छा वॾेरो आम ॻोठाणनि जे मथां हावी न आहे? छा असांजे समाज जे अंदरि सोसाइटी जे अंदरि हिकिड़ो तबिको मज़बूत न आहे? उहो कहिड़े बि हिसाब सां ॾिठो वञे, उहो मज़हबी तौर ते ॾिठो, सोशल तौर ते ॾिसो, इकोनॉमिकल तौर ते ॾिसो, छा न आहे? नबी साईं छो पोइ 1400 साल पहिरीं इन्हनि शयुनि खां असांखे वॉर्न करे, असांखे वॉर्न करे, पर ॿुधाए पियो त मुंहिंजे सिस्टम जे अंदरि, मुंहिंजी आइडियोलॉजी जे अंदरि ही सिस्टम न आहे। छा अॼु जो मज़हबी माण्हू इन्हनि शयुनि जी मुखालफ़त करे थो? छा उहो चए थो त बाबा नबी साईं चई वियो हो त हिक ॿिए खां चङा रहो, हिक ॿिए जी टिचूं न कटियो? छा असां वटि छा को माण्हू मज़हबी माण्हू या असांजा सो कॉल्ड इंक्लूडिंग मी, छा असां कॾहिं चयो आहे बाबा नबी साईं अरबी ऐं अजमी खे फ़ौक़ियत न ॾियो त तव्हां सोसाइटीअ में केरु थींदा आहियो हिक ॿिए जे मथां, हिक ॿिए खे कंहिं हिकिड़े तबिके खे ॿिए जे मथां फ़ौक़ियत ॾियण वारा? इन खां पोइ नबी साईं औरतुनि जे हुकूक जी ॻाल्हि थो करे। औरतुनि जे हुकूक जी ॻाल्हि अॼु 2017 जे अंदरि थिए थी, यानी खां पहिरीं कुझु साल थिए थी। नबी साईं 1400 साल पहिरीं औरतुनि जे हुकूक जी ॻाल्हि थो करे वञे। तव्हांखे मज़े जी ॻाल्हि ॿुधायां, तव्हां हैरान थी वेंदो, आउं कोट कंदो आहियां इलाही माण्हुनि खे त माण्हू हैरान थी वेंदा। तव्हांखे ख़बर अथव त नबी साईं जेको मैसेज ॾिनो उन अंदरि, आउं इहो कंहिंखे सजेस्ट कोन थो कयां त इहो कयो, पर आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त एतिरो हक़ ॾिनो त अगरि का माउ का ज़ाल पंहिंजे मुड़ुस खे इहो चए त छो त आउं तुंहिंजे ॿारनि जी ख़िदमत, तुंहिंजे ॿारनि खे निपायां थी, तुंहिंजे लाइ मानी ठाहियां थी ऐं तुंहिंजे ॿारनि खे थन पियारियां थी, मूंखे हिन जो पघार ॾे, त नबी साईं चए थो ॾियणो आहे।
इन खां वधीक छा चइबो मूंखे ॿुधायो, इन खां वधीक छा जस्टिफाई करे सघिजे थो हिकु औरत जो हुकुम। मूंखे ॿुधायो अहिड़ी कहिड़ी असां वटि NGO या अहिड़ो कहिड़ो तबिको आहे जेको असांखे इहो कोट करे थो पंहिंजे मुड़ुस खां पघार वठो। आउं इहो कंहिंखे सजेस्ट कोन थो कयां इहो कयो, पर आउं चवां थो एसि ताईं आहे। अगरि आउं ग़लति कयां त जेके मज़हबी दोस्तनि भले कंहिं आलम खां वञी पुछनि, डिफरेंस ऑफ ओपिनियन थी सघे थो कंहिं चंदवा कोन्हे, छो त अॼुकल्ह इलाही शयूं अहिड़ियूं आहिनि जेके असांखे चेंज करे ॿुधायूं वञनि। जीअं असांखे नंढे हूंदे खां ॿुधायो वियो त नबी साईं जे मथां जंहिं महिल केरु ज़्यादती कंदो नबी साईं माफ़ कंदो। हींअर वरी हिकिड़ा अहिड़ा जाहिल आहिनि जेके चवनि था न बाबा हींअर कुझु बि कोन्हे, ईअं कोन थींदो, नबी साईं माफ़ कंदो, पर पोइ वरी साहबी सॻोरा वञी पलान कंदा। मुंहिंजो बाबा असांखे सम्झ में कोन थो अचे तव्हां ही कहिड़ी असांखे ॿुधायो पिया, इंटरप्रिटेशन ॿुधायो पिया। असीं जेको नंढे हूंदे खां पढ़ियासीं त नबी साईं रहमतुल आलमीन हो, ऐं रहमतुल आलमीन जेको आहे उहो सभिनि लाइ रहमत हो। उहो जेको तव्हां ॿुधायो पिया, आई डोंट बिलीव इन दैट। जेको तव्हां ॿुधायो पिया, मुंहिंजो नबी साईं अहिड़ो नथो थी सघे, मुंहिंजो नबी साईं रहमतुल आलमीन। दोस्तों उन खां पोइ नबी साईं सोशल इक्वालिटी जी ॻाल्हि थो करे। असां वटि हिकु तबिको आहे जेको चए थो यार, हिकिड़ो तबिको आहे जेको चए थो यार इहो कहिड़ो किसो आहे त ग़ुलामनि जा हक़ ॾिना वञनि पिया, इहो कहिड़ो किसो आहे त ग़ुलामनि खे हक़ ॾिना वञनि पिया। नबी साईं डायरेक्ट अची ग़ुलामी जी इनकार छो न कयो? बाबा सम्झो हिकिड़ी ॻाल्हि, नबी साईं जेको सिस्टम ॾेई वियो ग़ुलामी जे ख़िलाफ़, या नबी साईं जेको सोशल इक्वालिटी जी ॻाल्हि करे वियो, उन मां छा थियो? उन सां इहो थियो जो जेके ग़ुलामनि जा हक़ हुआ उहे एतिरा वधाया विया, ऑलमोस्ट इक्वल टू दी ओनर कया विया, जो हींअर ग़ुलामी ख़तम थी चुकी आहे। हूंदा के अटे में लूण जे बराबरि को तबिका सोसाइटीज़ हूंदियूं, मेजोरिटी ख़तम थी वई हूंदी। मूंखे ॿुधायो नबी साईं जी जेकी सो कॉल्ड जेकी असां वटि जेकी सो कॉल्ड उम्मत आहे, नबीअ जी उम्मत जेकी आहे असां वटि, जॾहिं त असीं लाइक़ न आहियूं उम्मत सॾाइण जे, असांजे अमल में, असांजे चवण में, असांजे शइ में वॾो फ़र्क़ु आहे। मूंखे ॿुधायो घणा परसेंट ग़ुलामी हूंदी? आई डोंट थिंक मोर देन 5-10%। ऐं 5-10% खां वधीक न हूंदी। पोइ छो आहे ईअं? माना नबी साईं सिस्टम अहिड़ो ॾेई वियो जो त ख़तमु थी वियो। जी मिसाल जे तौर ते हिकिड़ो दोस्त क्रिटिसाइज़ कंदा यार, जी मिसाल जे तौर ते 4 शादियुनि जी ॻाल्हि बार बार कई थी वञे, त 4 शादियूं मतिलबु जाइज़ बाबा ॻाल्हि थोरी सम्झो। लफ़्ज़नि जी थोरी हेरा फेरी आहे। असां हिकिड़ो तबिको आहे मतिलबु जाइज़ ॾिसो, जाइज़ आहिनि या आहिनि या वैसे कोन थो वञा। हिकिड़ो सवाल आहे त छा इस्लाम जे अंदरि मर्द खे हिक खां वधीक शादीअ जी इजाज़त आहे? जवाब आहे हा। दैट्स द आंसर। ठीकु आहे। उन खां पोइ उन जा शर्तूं ॿुधायूं वेंदियूं आहिनि। उहे शर्तूं अहिड़ियूं आहिनि, आई डोंट थिंक एनीबडी इज एबल टू फुलफिल दोस, ऐं केरु नथो फुल करे सघे। सम्झो पिया, इहा हिकिड़ी माना सम्झण वारे लाइ तमामु घणो हिकिड़ो सिस्टम जे लाइ या सम्झण वारे लाइ तमामु वॾी हिकिड़ी ॻाल्हि। जी दोस्तों, नबी साईं जी तमामु वॾी हिकिड़ी जेकी शइ आहे उहा आहे मुस्लिम समाज। जिते मुस्लिम मेजॉरिटी आहे उते नॉन मुस्लिम्स जे हक़नि जी ॻाल्हि। असांखे ख़बर अथव, ऐं पूरी ज़िमेदारी सां शइ कोट थो करे, असांखे ख़बर अथव नबी साईं छा फरमायो आहे। नबी साईं जन चवनि था त अगरि हिकिड़े मुस्लिम मेजॉरिटी समाज जे अंदरि को गैर मुस्लिम आहे ऐं उन जो हक़ केरु फुरे थो, त रोज़े हशर, रोज़े क़यामत आउं उन जो वकील थी अलाह जे साम्हूं हाज़िर थींदुसि। हाणे मूंखे ॿुधायो इन खां वधीक तव्हां छा चई सघो था? इन खां वधीक तव्हां छा सघी था? असां वटि त बेसिकली हिकिड़ो त जेको 2 टर्म्स आहिनि जेके असांजी सोसाइटी जे अंदरि आहिनि। हिकिड़ो त अक़लियत नाले जी का शइ न आहे हूंदी। अक़लियत नाले जी का बि शइ न आहे हूंदी। हर शहरी बराबरि हूंदो आहे, नो मैटर हुनजो मज़हब छा हुजे, हुनजी ॿोली छा हुजे, हुनजो रंग रूप छा हुजे, अहिड़े क़िस्म जी का बि शइ न आहे हूंदी। त अक़लियत लफ़्ज़ी ग़लति आहे। असां वटि हूंदो अक़लियत कंहिंखे सॾणु असांजे सोसाइटी जे अंदरि मसीहनि खे या हिंदुअनि खे या सिखनि खे या फ़िरक़े जी बुनियाद ते कंहिंखे अक़लियत सॾणु हुनजो तमामु वॾो ज़ुल्म आहे। उहा अक़लियत न आहे शहरी। तव्हां अगरि नबी साईं जूं एग्रीमेंट्स पढ़ो जेके नबी साईं मुख़्तलिफ़ दौरनि में उन ज़माने जे गैर मुस्लमाननि सां कयूं, तव्हां हैरान थींदो त बाबा ही बज़ाहिर त जेके एग्रीमेंट्स आहिनि इन्हनि में त रुॻो मुस्लमान जो नुक़सानु थिए पियो, पर उन छा फ़र्क़ु पियो? उन फ़र्क़ु इहो पियो त
नबीअ जा मुखालिफ़ उनखे सादिक़ अमीन सॾींदा हुआ। दोस्तो, ईअं छो आहे त असांजे समाज जे अंदरि तमामु आसान आहे इहो चवणु त या रसूल अल्लाह, ऐं नबी साईं, असीं तुंहिंजे लाइ क़ुर्बान थियण लाइ तयारु आहियूं, असां मरण लाइ तयारु आहियूं। तमामु आसान आहे चवणु, पर ईअं छो आहे? उहे जेके माण्हू इहो करण लाइ तयारु आहिनि, उहे नबीअ जे इन पैगाम, इन अमन सलामतीअ जेको पैगाम आहे, ह्यूमैनिटी, ब्रदरहुड, पीस, ऐं तव्हांखे ख़बर त नबी साईं जेको ॿ टर्म्स असां वटि, रहमतुल आलमीन, रब्बुल मुस्लिमीन नाहे अलाह साईं, रब्बुल आलमीन आहे, अलाह रब्बुल आलमीन आहे। इहो केॾो वॾो पैगाम आहे। वरी नबी साईं रहमतुल मुस्लिमीन नाहे, रहमतुल आलमीन आहे। इहो ॿ जेके टर्म्स आहिनि, रब्बुल आलमीन ऐं रहमतुल आलमीन, केॾियूं एक्सट्रीम टर्म्स आहिनि। ये टर्म्स ई सभु कुझु एक्सप्लेन करे सघनि थियूं। असां वटि हालत इहा आहे त आऊं त नबी साईं जो नालो वठंदे या इन जे असीं त परेशान थी वेंदा आहियूं त कंहिं शख़्स नालो वठी छॾियूं। ऐं असांजे सिंधी समाज में ईअं थींदो आहे। असांजे सिंधी समाज में नबी साईं जो नालो ॾिसो, आऊं नबी साईं पियो चवां। असांजे समाज में नबी साईं जी जेकी अहमियत आहे, या असांजे सिंधी समाज, असांजी सोसाइटी जे अंदरि जंहिं महिल क़ुर शरीफ़ ईंदो आहे त फैसलनि में क़ुर उथी वेंदा आहियूं असीं। असांजी जेके या असांजी ॿहिराणियुनि में दरगाहुनि जे अंदरि या असांजे घरनि जे अंदरि जेके असीं क़ुर शरीफ़ रखंदा आहियूं त पींगनि में रखंदा आहियूं, असांजी सोसाइटी जे कल्चर जे अंदरि असीं ॾाढी ताज़ीम एतिराम, इहा ताज़ीम एतिराम जेको असीं कयूं पिया, माना हिकिड़ी शइ, सॉरी टू से, असांजी मेजॉरिटी माण्हुनि क़ुर शरीफ़ नाहे पढ़ियो, अरबी में पढ़ियो आहे, माना उनजी माना नाहे पढ़ी। उनजे बावजूदि उनजी एतिरी ताज़ीम थिए पई। सम्झो इहो जेको पैगाम आहे यूनिवर्सल ब्रदरहुड जो, इहो जेको पीस जो पैगाम आहे, उन जो जेको कॉन्सेप्ट आहे उहो केॾो स्ट्रॉन्ग आहे। अगरि तव्हां सम्झी वञो छा इज़त हुजे। हाणे मां मिसाल ॾियां, उन खां पोइ ॻाल्हि ख़तमु कंदुसि। अली साईं जिन हिकिड़े दफ़ा केॾा विया पिया, अली साईं जे पासे में हिकिड़ो माण्हू वेठो हो, जंहिंजो गैर मुस्लिम हो। कचहरी कंदा विया, हुनखे ख़बर न हुई त अली साईं आहिनि। जंहिं महिल सफ़र ख़तमु थियो त अली साईं जिन पुछियुसि तूं कहिड़े पासे वेंदे? हुन चयो त आउं खाॿे पासे वेंदुसि। हुन अली साईं खां पुछियो तव्हां कहिड़े पासे वेंदव? अली साईं चयो त आउं साॼे पासे वेंदुसि। जंहिं महिल हू माण्हू वञणु लॻो त अली साईं हुनजो पीछो करणु लॻो। हू माण्हू परेशान थी वियो ऐं हुन कावड़ ॾिसी अली साईं खे चयो त तूं मुंहिंजो पीछो छो पियो करीं? अली साईं चयसि त जंहिं फ़िक्र, जंहिं आइडियोलॉजी सां मुंहिंजी वाबस्तगी आहे, उहो मूंखे इहो सेखारे थो त कंहिं माण्हू सां गॾु अगरि ॿ सफ़र काटियो या कंहिंसां गॾु दुआ सलाम थी वञे त उन खे अगरि उहो ॻाल्हियूं सुठियूं पॉज़िटिव कंदो हुजे त उन खे पंहिंजी एसि ताईं छॾियो जेसि ताईं हू सेफ महसूसु करे पंहिंजे पाण खे। हुनखे हीउ इलाइक़ो सेफ न आहे, इन करे मूं सम्झो त तोखे आउं पंहिंजी मंज़िल ताईं पहुचाए अचां। ख़बर हुन माण्हूअ छा चयो? हुन माण्हूअ चयो त ऐं शख़्स मूंखे ख़बर न आहे तूं केरु, ऐं शख़्स मूंखे ख़बर न आहे तूं कंहिंजे फ़लसफ़े खे फॉलो करे रहियो आहीं। पर जेको बि फ़लसफ़ो आहे, जंहिं फ़लसफ़े तूं फॉलो करे थो, जंहिं माण्हूअ तोखे सेखारियो आहे, मूं उन माण्हूअ जी सचाईअ ते, उनजे मैसेज ते ईमान आंदो। हाणे तूं मूंखे ॿुधाए त उहो शख़्स केरु आहे, हाणे तूं ॿुधाए तुंहिंजो कॉन्सेप्ट छा आहे। माना हुनखे इहो कोन ॿुधायो अली साईं त अलाह छा आहे, रसूल छा आहे। हुन चयसि मुंहिंजो इख़लाक़ ई आहे। अली साईं जे मुंहिंजे इख़लाक़ में मुतासिर थी चई, ऐं तुंहिंजे इख़लाक़ ते मुतासिर थी तो वटि अचां पियो, हाणे ॿुधाए तुंहिंजो पैगाम छा आहे। ईअं छो आहे असां वटि जो मेजॉरिटी असां वटि ईअं आहे त जंहिं महिल तव्हांखे आउं कोई ज़िमेदारी सां आउं पंहिंजी ज़िंदगी 8-10 साल ॿाहिरि रहियो आहियां, ईअं छो आहे त माण्हू नालो ॿुधी, मुस्लमानी नालो ॿुधी सॼी दुनिया में ख़्वार ख़राब थिया आहिनि। साज़िशुनि खे छॾियो, साज़िशूं तॾहिं थींदियूं आहिनि जंहिं महिल हमराह में पाण हाल न हुजे। साज़िशूं तॾहिं थींदियूं आहिनि
जब हमरान में हाल ना आहे न पोइ साज़िश थी आहिनि। साज़िश तॾहिं थींदी आहे जंहिं महिल ॿियनि जी ग़लती जो फ़ाइदो वठंदा आहिनि माण्हू। बसि छा असांजे समाज जे अंदरि सोसाइटी जे अंदरि छा ओवरऑल इहो न आहे त असांजो हाल छा आहे, इहो न आहे असांजो हाल, नेगेटिव माहौल न आहे असांजो, मुनाफ़िक़त इहा न आहे त असां वटि अंदरि रब लबल जो महीनो थी वञे या मुहर्रम जो महीनो थी वञे, रमज़ान जो महीनो थी वञे, असां हिननि ट्रेडिशन्स खे, हिननि आइडियोलॉजीज़ जे ॾियाड़नि खे हिकु रिचुअल, हिकु रस्म रसूमात बणाए छॾियूं आहिनि। पर जेको कॉन्सेप्ट आहे, जेको मेन कॉन्सेप्ट आहे, जेकी मेन आइडियोलॉजी आहे, उनखे असां लिकाए छॾियो आहे। दोस्तो, आउं सम्झां थो तव्हांखे हिकिड़ी शइ पढ़ी ॿुधायां, मूं अॻे पिया पढ़ी शइ ॿुधाई हुई। आई थिंक दैट विल बी मोर देन इनफ। उन में जेकी ॻाल्हि लिखियल आहे, जेकी शइ चयल आहे, उहा इलाही कुझु सम्झाए थी असांजे रवैये जे बारे में। ही शाइर आहे, इन ॾाढी वॾी हिकिड़ी शाइरी कई आहे, ऐं उहो छा थो चवे असांजे किताब जे मुतलिक़, असांजो जेको क़ुर आहे, जंहिंजे मथां असीं ईमान रखूं था, उन जे मुतलिक़ छा थो चए। चए थो, अमल की किताब थी, दुआ की किताब बना दिया, समझने की किताब थी, पढ़ने की किताब बना दिया, जिंदों का दस्तूर था, मुर्दों का मंशूर बना दिया, जो इल्म की किताब थी, उसे ला इल्मों के हाथों में थमा दिया, तशकीर कायनात का दर्स देने आई थी, सिर्फ मदरसों का निसाब बना दिया, मुर्दा कौमों को जिंदा करने आई थी, मुर्दों को बख्शवाने पर लगा दिया। ऐ मुसलमान, तूने ये क्या किया। अगर तव्हांखे इहा सम्झ में आई जे तमामु वॾी ॻाल्हि आहे। जंहिं महिल आउं पढ़ंदो आहियां ऐं परेशान थी वेंदो आहियां, मक़सदु छा आहे। आउं पढ़ंदो आहियां ऐं परेशान थी वेंदो आहियां, मक़सदु छा आहे, ही छा पियो थिए। दोस्तों, तव्हां सभिनि खे नबी साईं जी ईद उल मिलाद नबी जे हवाले सां वरी मुबारकूं ॾींदे या दुआ कंदुसि, अलाह साईं असां सभिनि खे हक़ ऐं सच जी ॻाल्हि ॾे। पर एट द सेम टाइम मां इहो चवंदुसि, अगरि असीं नबीअ जी ॻाल्हि कयूं था, हुनजी अहले बैत जी ॻाल्हि कयूं था, सहाबी सबूरनि जी ॻाल्हि कयूं था, एट द सेम टाइम ईअं न हुजे त असीं ॻाल्हियूं त हुननि जूं कयूं पिया, नारा त हुननि जूं हणूं पिया, पर असांजूं सिफ़ूं यज़ीद जे मथां हुजनि। ईअं न हुजे। ईअं छो आहे त असांजा माण्हू नबी साईं जी ॻाल्हि करण वारा, उनजी आल, उनजी सहाबी सबूरनि जी ॻाल्हियूं करण वारा अमली मैदान जे अंदरि जंहिं महिल थियनि था, अचनि था, त असां वटि अंदरि लोकल जेको असांजो अॻुवान आहे, उन जे अंदरि इख़लाक़ी तक़ाज़ा कोन था ॾिसनि। ॾिसण वारा ॾिसंदा हूंदा, इख़लाक़ी तक़ाज़ा कोन था ॾिसनि। छो? असां वटि करप्ट हुकुमरान आहे। अगरि असीं सभु जेके ॾिसूं पिया, असीं सभु नबी साईं जा आशिक़ आहियूं, या असां सभु हिकु सच जा फॉलोवर्स आहियूं, त पोइ छो ईअं आहे त असांजे सिंधी समाज जे अंदरि करप्ट वॾेरो सरदार असांजो हुकुमरान आहे ऐं असांखे लूटे रहियो आहे। दोस्तों, हिकिड़ो बैत आहे, उहो पढ़ंदुसि तव्हां सभिनि जे लाइ, जेको आई थिंक इट्स मोर देन इनफ। इलाही कुझु दिलि चए थो ॻाल्हाइण लाइ, पर हू चवंदा आहिनि त जाने कौन क़त्ल कर दे, आहे न बैत, शेर आहे त जाने कौन क़त्ल कर दे, जाने कब को कौन क़त्ल कर दे, काफिर कहकर पूरा का पूरा शहर मुसलमान बना बैठा है। ख़ैर दोस्तों, इन करे वधीक डिटेल में ॾींदासीं त हाणे त हालत वरी इहा थी आहे, जाइल जच जिन जे लैंग्वेज, जिन जे ॻाल्हाइण सां, जिन जे अमल सां साबित थिए थो त हिननि जो 110% नबी साईं सां वाबस्तगी न हूंदी, उहे पंहिंजे पाण खे उन्हनि जे मथां तनक़ीद कयो त नबीअ जी गुस्ताखी करे छॾी वरी। रहमत सैयद लौलाक पर कामिल है ईमान, रहमत सैयद लौलाक पर कामिल है ईमान, उम्मत सैयद लौलाक से खौफ आता है। साईं सदाई करीमत सिंध सुकार, दोस्त मठा दिलदार, आलम सबाब।